मूंखे ॾाढो मज़ो आयो हिते ऐं मुंहिंजी दोस्त जे बाबा जो मतिलबु हिते एग्ज़िबिशन हुयो ऐं जॾहिं मां उन्हनि खे ॾिठो त मतिलबु मूंखे सम्झ में आयो त केतिरो औरत जे बारे में उन्हनि लिखियो। अॼुकल्ह असां औरतुनि जे बारे में ॻाल्हाईंदा न आहियूं ऐं औरत खे असां घटि सम्झंदा आहियूं, लेकिन एज़ अ आर्टिस्ट हिननि जेको आहे औरत खे शो कयो आहे। हुनजी हर इमोशन हिते तव्हां ॾिसंदव न शो थियल आहे ऐं हर इमोशन जे पुठियां हिकु पूरी स्टोरी आहे जेको एज़ अ आर्टिस्ट हिननि जेको आहे शो कंदो आहे ऐं हिननि उन ई शइ खे अॻिते वधायो आहे। इहा शइ मूंखे ॾाढी इम्प्रेस कयो ऐं मूंखे ॾाढो इन जेको आहे इंस्पायर कयो ऐं मोटिवेट कयो त हाणे मूंखे बि लॻे त मूंखे बि ड्राइंग सिखणी पवंदी। कंहिं बि शइ खे जेको आहे सो अगरि उन में ग्रोथ खपे, अगरि उन खे मथे आणिजे त उन जे लाइ उन जी जाखोड़ ज़रूरी आहे। असांजो को दौरु हुयो त हिन आर्ट जूं जेके आहिनि से असां वटि सुठियूं सुठियूं एग्ज़िबिशन्स पंहिंजो लॻंदियूं ऐं पंहिंजो सुठा जेके आहिनि से असांजा पेंटर ऐं आर्टिस्ट पैदा थींदा जेके सुठो कमु कंदा। अगर मां ॻाल्हि कयां हिन जे आर्ट जे हवाले सां त हिन सॼी पेंटिंग्स में न हिकु ऑप्रेस सोसाइटी जी जेका न औरत खे ॾेखारियो वियो आहे। जी अगरि मां ॻाल्हि कयां सर सरफराज़ अहमद शाह की, त सर सरफराज़ अहमद शाह मूंखे मूं हुन खां सुवाल कयो, हुननि जवाबु ॾिनो त हू जेके इंस्पायर थिया आहिनि न हू हिकु न सिर्फ़ु औरत मां थिया आहिनि बट असांजी जेका सोसाइटी आहे जेका नेचर आहे ख़ूबसूरती बेसिकली हुननि जे हिसाब सां जेका ख़ूबसूरती आहे न उहो हिकु अलॻि ई शइ में ख़ूबसूरती खे तलाश था कनि। हिकु अगरि औरत जी ॻाल्हि कई वञे या औरत जी हक़ूक़ जी ॻाल्हि कई वञे या अगरि मतिलबु हर हवाले सां अगरि हिकु दर्द जी ॻाल्हि कई वञे न त औरत ई आहे हिकु जेका ॾाढो सभु कुझु बर्दाश्त कंदी आहे। बट न सिर्फ़ु असां उन्हनि खे उन जे हक़ूक़ ते ॻाल्हायूं बल्कि उन्हनि खे उन जेका ऑपरेस सोसाइटी आहे इन खे उन्हनि मां कीअं टैकल कयो वञे, कीअं उन्हनि खे ख़तमु कयो वञे, हीअ शइ हुननि जेको आहे न पैगाम ॾिनो आहे। मां इहो ई चाहींदसि त हिन खे सिर्फ़ु शिकारपुर जे लेवल तक न बल्कि ग्लोबली बि असां हिन खे प्रोमोट। सरफराज़ शाह उमिरि में खणी केॾो बि हुजे पर रंग जे हिसाब सां आर्ट जे हिसाब सां हीउ नौजवान आहे। हीअ असांजे आसमान ते आर्ट जे आसमान ते हिकिड़ो नओं रोशन सितारो आहे जेको सिज वांगुरु चमकी रहियो आहे। हिन वक़्तु तमामु बहितरीनु कमु कंदड़ आहे ऐं विजुअल आर्ट ते हिन कमु कयो आहे। हिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ ते कमु कंदड़ भिटाई साहिब जा जेके किरदार आहिनि उन्हनि ते कमु कयो अथई। जेके भिटाई साहिब जूं सूरमियूं आहिनि उन्हनि सूरमियुनि खे हिन ड्राइंग कयो आहे ऐं हिन जो कमु जेको आहे वाटर कलर ऐं मिक्स मीडिया रवायती सोच आहे माण्हुनि में कि आर्ट जो कमु जेको आहे या मुसवरी जो कमु आहे उन में एतिरी का उनजी अहमियत न आहे या उनखे उन्हनि निगेटिव करे वरितो आहे ज़्यादातर ऐं माण्हुनि में इहो शऊर कोन्हे त हू आर्ट जे कम खे अॻिते आणनि। हिन वक़्तु मुंहिंजी कोशिशि इहा आहे त मां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते अची करे समाज में मुआशरे में ऐं शागिर्दनि में ख़ासि करे मुख़्तलिफ़ स्कूल्स जे उन्हनि में वधि में वधि इहो शऊर उजागर कजे त हू हिन फील्ड में अची करे पंहिंजो पाण खे अॻिते आणनि ऐं माना सिंध जा या पाकिस्तान जा बहितरीनु आर्टिस्ट थी निकिरनि। सो कोशिशि कंदुसि त मां पंहिंजे कम जे ज़रिए सभिनी खे इन इहो रस्तो ॾेखारिजे ऐं उहो अॻिते वधी करे इन आर्ट जे कम में अॻिते एग्ज़िबिशन जे हवाले सां मूंखे इहो सभु कुझु चवणो हुयो त अल्हम्दुलिल्लाह असांखे त ॾाढो अची करे बहितरीनु मज़ो बि आयो ऐं सुठो लॻो। ही सरफराज़ शाह जूं सर जूं तमामु ख़ूबसूरत पेंटिंग ॾिसी करे असांखे तमामु घणो इंजॉय कयोसीं ऐं असां पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे हिते वठी अची करे इहो ई ज़ाहिर करायोसीं त जीअं हू हिते अचनि ऐं हिते अची करे कुझु सिखनि। अहिड़ियूं एग्ज़िबिशन थियणु घुरजनि। हिननि सां छा आहे त हिकिड़ो नओं रुझान माण्हुनि में एप्टीट्यूड पैदा थो थिए ऐं ॿारनि में हिकिड़ी जेको आहे न जुस्तजू करण जी उहा सलाहियत ऐं उन्हनि जी कैपेबिलिटीज़ जेके बर्बादियत जी ख़बर पवंदी आहे ऐं अहिड़ियूं एग्ज़िबिशन जेको आहे न माण्हुनि खे मोटिवेट कंदियूं आहिनि ऐं इन्हनि जे करण सां इन जे करे असां पंहिंजे गोल्डन पब्लिक स्कूल जे सभु स्टूडेंट खे सॼो स्टाफ सां गॾु आया आहियूं। हिन सरफराज़ शाह असांखे इन्वाइट कयो हुयो ऐं असांखे अची करे तमामु घणो हिते मज़ो आयो। सुठी असां इंजॉय कईसीं। हर हिकु शइ जी बारीक बारीक ॿिन्ही सां उन्हनि जी जांच पड़ताल कईसीं, ॾिठोसीं, सुठे नमूने असां इंजॉय कयोसीं। तमामु घणो असांखे मज़ो आयो।